अस्सलाम वालेकुम या अली मदद माया महर फ़कीर। अॼु अरबा 22/7/2026 सुबुह कोरंगी खां निकितासीं, घुमंदा फिरंदा मज़ा माणींदा जी मनोड़े पहुतासीं। मनोड़े में काफ़ी टाइम सिरो तफ़रीह करे खाई पी वेंजी शुलनि सां शिगरियूं ऐप करे वरी वापसी कईसीं। घुमंदा फिरंदा वरी हाक्स बे ते पहुता आहियूं। हीअ हाक्स बे जो नज़ारो आहे, वाह वाह, ॾाढो हाक्स बे में मज़ो आहे। VIP आहे, भली एरिया आहे वञण जी, सिरो तफ़रीह जी ज़बरदस्त। हे ॾिसो, ॿियो तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? ठीकु ठाक? मज़े में ज़ोर, अमन शांतियूं, सुख सुकून, आबाद हूंदव, सलामत हूंदव। दिलि दुआ में यादि आहियो, दिलि दुआ में यादि कंदा कयो। ऐं दिलि में यादि करणु प्लस दिलि सां दुआ ॾियणु, दुआ वठणु भली ॻाल्हि आहे। ऐं अलाह ताला चवंदा चए थो त हिक ॿिए खे दुआ ॾींदा कयो, दुआ वठंदा कयो। ऐं दुआ ॾिजे वठिजे बि, दुआ में ॾी ताक़त आहे। ॿियो ख़ैर आहे न? ख़ुशि आहियो न? ठीकु आहे न? ठाक आहे न? मज़े में ज़ोर आहे। चलो सही आहे। हाणे मोकिलाणी कोन्हे का, वरी पोइ मुलाक़ात थींदी। अलाह वाही बेड़ा ई पार। मूंखे मोटरसाइकिल, तव्हांखे कार, सो मोकिलाणी न आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़कीर, हाक्स बे, कराची, सिंध। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हे समुंड सिंधी समुंड आहे, अरबी समुंड न आहे। ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़।